पिछले समय हाणे कलयुग में हिकिड़ो घटि जात वारो भगवान गोविंद जी जे मंदिर जे ॿाहिरि रोज़ झाड़ू लॻाईंदो, ॿुहारी पाईंदो। उनखे तरी माण्हू अंदरि अचण न ॾींदा मंदिर जे, चवंदासीं ॿाहिरि ई वेठो हुजे। लेकिन उहो झाड़ू लॻाईंदो हो ऐं रोज़ जेके ईंदा हुआ उन्हनि खां पुछंदो त हा कि अॼु मुंहिंजा ठाकुर जी कीअं था लॻनि, अॼु मुंहिंजा श्री कृष्ण कीअं था लॻनि भाई। अरे इहो त ॿुधायो अॼु भॻवान कहिड़ी पोशाक पाती आहे, अॼु भॻवान खे मुकुट कहिड़ो आहे, अॼु भॻवान पीताम्बर पातो आहे, अॼु धोती कहिड़ी आहे भॻवान जी, अॼु भॻवान जो श्रृंगार कहिड़ो आहे, अॼु भॻवान खे कहिड़ो कहिड़ो श्रृंगार कए थो, सभु पुछंदो। ठीकु, उन ई नगर में हिकिड़ो ॿियो बि भक्त रहंदो, ॿ भक्तनि जी हिकु साथ कथा जोड़ंदी अथव, ध्यानु ॾिजो। चओ हरे राम। उन भक्त जो नालो श्री गोविंद, गोविंदास। वो तो भगवान गोविंद है, भक्त गोविंद। हाँ उन भक्त के एक बार भगवान सपने में चयो त तू मूंखे रोज भोग तो लॻाए। हाँ मां त मंदिर न ईंदो आहियां तव्हांजे। हा तू जाते भी घर में मूंसां ॾाढो प्रेम कंदो आहे। ॿुध भाई सुभाणे मां तो वटि दाल बाटी खाइण ईंदो आहियां, तू दाल बाटी ठाहींदो आहे बढ़िया। हाँ प्रभु सुभाणे मां दाल बाटी ऐं बिल्कुलु चूरन खाइण ईंदुमि, तैयार रखजां। गदगद थी वियो। सुबह जो उथी करे उन्हें तैयारी की, महाराज मस्त दाल ठाही घाटी। हाँ बाटी समझो था जी गोल गोल होंगी तो ये बढ़िया अजकल वॾे वॾे होटलन में मिले थी, न तो वीचारा गरीब खाईंदा। कलकत्ते असां वेंदासीं त 2 रुपए में 5 रुपए में दाल बाटी मिलंदी, भाजी भी। चओ हरे राम। उहा दाल बाटी उन्हें भक्त ठाही, भगवान जी करण लॻो प्रतीक्षा, विश्वास हो भगवान ईंदा। होॾो अचानक मंदिर जो पूजन अर्चन थियो। जी भगवान जी आरती विश्राम थी ऐं पंडित पुजारी वया पंहिंजे घर विश्राम करण, तुरंत भगवान मंदिर में निकिरी पिया। आहा वो पंहिंजी ॿुहारी वुहारी लॻाए करे मंदिर जे ॿाहिरि जेको झाड़ू लॻाईंदो उन जे सब साफ़ सफ़ाई करे वेठो हो। संगत सब हली वई। अचानक ॾिठई त ॾाढी सुगंध थी अचे। आहा ॾाढो ॾाढो सुठो मन में आनंद अची रहियो आहे। साम्हूं ॾिठई त भगवान श्री कृष्ण महाराज साम्हूं बीठा आहिनि। चवण लॻा प्यारा मूंखे पेर में कंडो लॻी वियो आहे, कंडो कट। अखियूं भरिजी आयूं। मथे खणी जो निहारे भगवान जो सुंदर स्वरूप। आहा भगवान के ॾाढो सुहिणो मुकुट लॻल आहे, विच में मोर पंख खोचल आहे, पीलो पीताम्बर पातल आहे, धोती पातल आहे, जयमाला वैजंती माला, छातीअ ते लक्ष्मी जी जो चिन्ह, भृगु ऋषि जी छाप, मंद मंद मुस्कुराए रहिया आहिनि, तुलसी जी जी माला। ऐं भगवान मुस्कुराए करे चवनि था मूंखे ॾाढी तकलीफ़ थी थिए, मुंहिंजो कंडो कढ। जीअं बि वणई तुरंत भगवान पंहिंजो चरण खणी उनजे गोद में ॾेई। हाँ तव्हां कल्पना कयो जैसे एंट्री न मिलंदी, मंदिर के अंदर घुसी नथो सके, प्रवेश नथो करे सके, उन जी गोद में भगवान चरण रखियो। कीअं भी कढ भाई, जल्दी कढ। कंडा वंडा लॻंदा भगवान के, लेकिन उन जे करे भगवान कंडो लगाए छॾियो पाण खे। धीरे सां आहिस्ते करे कंडो कढी भगवान चई हल तो घुमी अचूं। काॾे हलंदासीं प्रभु, मूंसां गॾु हल। भगवान सां गॾु हली पियो। भगवान हलंदे हलंदे ओॾे ई वठी आया जंहिं भक्त खां भगवान दाल बाटी ठाराई। हाँ भगवान के खबर ही तो अञा चंगी तरह फाथल आहिनि, हिननि खे पतो न आहे हिन भक्त के दिल में कहिड़ी भक्ति आहे। हिन खे वठी ईंदुमि त हे भक्त वरी न समझी सघंदो। हिकु हिकु भक्त जी धारणा अलॻि आहे, पोइ बि भगवान प्रेम था कनि। ऐं ॿई भगवान जा भक्त आहिनि, ॿिन्ही सां भगवान प्रेम था कनि। भगवान घटि जात वारे भक्त खे उन बगीचे में लिकाए रखियो, तूं हिते बि, मां अचां थो पियो। ठीकु आहे प्रभु वञा न प्रभु ईअं कीअं वेंदुमि। अंदर आया, मस्त दाल बाटी भगवान खाइण लॻा। ऐं जीअं जेको पुजारी माफ़ कयो जेको भक्त हुयो गोविंद भक्त, वो जेॾी महिल खणण वञे दाल खणण वञे, भगवान ॿ बाटी खणनि पीताम्बर में ॿधी छॾनि। चओ हरे राम। जीअं वञे त भगवान उन में चङी तरह खणी करे बाटीअ में दाल वाल विझी करे मथां बढ़िया पंहिंजे पीताम्बर में ॿधी छॾनि भगवान। ईअं कंदे कंदे जेॾी महिल 5-6 बाटियूं ॿधई भगवान, त हुनजी नज़र पइजी वई, हे छा था कयो, चोरी था कयो। भगवान चुप। अरे ॿुधायो न प्रभु। चई भाई तूं मूंखे सभु खाराइण लाइ सॾु कयो आहे, त माल त मुंहिंजो थी वियो, मां चोरी कयां खावां, तोखे छा करिणो आहे। चई प्रभु उहा ॻाल्हि न आहे, सभु तव्हांजो आहे, लेकिन ईअं छो था कयो तव्हां। चई मुंहिंजो हिकु भक्त आहे ॿाहिरि, मां उनखे खाराईंदुमि, उहो बि भूखो आहे। केरु? त भगवान ॿुधाईंसि हे भक्त आहे। अरे उहो घटि जात वारो आहे, तव्हां उनखे गॾु वठी आया आहियो, मां त गलबैया विझी आयो आहियां उन सां। चओ हरे राम। हा आखिर भगवान जे प्रेम में आहा
दाल बाटी खणी आ भगवान ऐं उन भक्त खे वञी खाराई पंहिंजे हथ सां। त ई भगवान जी लीलाऊं, ये भगवान जी केवल लीला ना है, इहो प्रेम भी आहे, उन जी करुणा आहे, उन जो अपनापन आहे। भक्ति मार्ग में इहो ई त आहे। भक्ति मार्ग में दिमाग ते बल कोन्हे भाई, शरीर ते भी बल कोन्हे, केवल हृदय जो उपयोग आहे, केवल हृदय जो। भक्ति मार्ग में भगवान करे कन सभिनि जा सुठा हुजनि, कथा ॿुधंदा रहूं असां, हा न, मुख हलंदो रहे, गलो हलंदो रहे, कीर्तन कंदा रहूं, नीण स्वस्थ हुजनि, प्रभु जो दर्शन कंदा रहूं। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद।